नवंबर 1991 में जॾहिं फिल्म लम्हे सिनेमा घरनि जी ज़ीनत बणी त हाउस फुल थी विया हुआ ऐं घणनि माण्हुनि खे इहो महसूस बि न थियो हो त फिल्म जी शूटिंग दौरान ई श्रीदेवी यतीम थी चुकी हुई। हीअ संदसि 1991 जी हिकु अहिड़ी रोमांटिक फिल्म हुई जंहिंमें श्रीदेवी, अनिल कपूर, वहीदा रहमान ऐं अनुपम खेर कम करे रहिया हुआ। हिन ई फिल्म में अनिल कपूर पहिरियों भेरो पंहिंजी मुछियुनि जी कुर्बानी ॾिनी हुई ऐं फिल्म में श्रीदेवी जो ॿिटो किरदारु हो। हिन फिल्म जो मौज़ू बि तंहिं वक़्तु बोल्ड हो ऐं फिल्म जी शूटिंग लंडन में थी रही हुई। यश चोपड़ा पहिरियां अमिताभ बच्चन ऐं रेखा खे चूंडियो हो, पर पोइ हुन स्टार कास्ट खे तब्दील करे श्रीदेवी खे चूंडियो। फिल्म जो लंडन में शेड्यूल ख़त्म थियण वारो हो त श्रीदेवी जी माउ फोन करे हिदायतकार यश चोपड़ा खे पैगाम पहुचायो त श्रीदेवी जो पीउ लाॾाणो करे वियो आहे ऐं इहो न्यापो श्रीदेवी ताईं जल्द खां जल्द पहुचायो वञे। यश चोपड़ा खे लॻो त हाणे त फिल्म महीननि ताईं मुलतवी थी वेंदी ऐं श्रीदेवी हली वेंदी। इन लाइ श्रीदेवी खां अॻु ई शूटिंग मुकमल कराइजे, पर पोइ इख़लाक़ी फर्ज़ सम्झंदे हुन श्रीदेवी खे ॿुधायो ऐं भारत मोकिलियो ऐं खेसि इहो बि चयो त संदसि वालिद जी तबियत ख़राब आहे। श्रीदेवी वक़फ़ो वठी भारत वई त संदसि होश उॾामी विया। संदसि पीउ लाॾाणो करे चुको हो। आख़िरी रस्मूं हली रहियूं हुयूं जिन में 2 हफ़्ता लॻी पिए सघिया, पर श्रीदेवी कुझु ई ॾींहंनि में यश चोपड़ा खे ॿीहर फोन करे चयो त हू वापसि अचे कमु शुरू करणु चाहे थी। यश चोपड़ा श्रीदेवी जी इहा तजवीज़ रद्द कई ऐं चयो त हू आराम सां रस्मूं अदा करे, पर पोइ बि श्रीदेवी लंडन पहुती ऐं यश चोपड़ा खे जेको सीन रिकॉर्ड कराइणो हो उहो कॉमेडी सीन हो ऐं खेसि दिलि में वहम हो त छा श्रीदेवी इहो सीन रिकॉर्ड कराए सघंदी, पर श्रीदेवी यकीन ॾियारियो ऐं स्क्रिप्ट घुरंदे चयो त हू मंज़र लाइ तयारु आहे। कुझु ॾींहंनि में श्रीदेवी मज़ाहिया, रोमानवी ऐं जज़्बाती मंज़र मुकमल कराया ऐं 22 नवंबर ते फिल्म वॾी कामयाब थी। फिल्म खे ईंदड़ साल फिल्म फेयर अवार्ड्स जे 13 कैटेगरीज़ में नामज़द कयो वियो, जिन में बहितरीन फिल्म, कॉमेडियन, कहाणी ऐं बहितरीन डायलॉग जा अवार्ड शामिल हुआ। श्रीदेवी खे फिल्म लाइ बहितरीन अदाकारा जो फिल्म फेयर अवार्ड मिलियो हो। अक्सर माण्हुनि खे इहा ॻाल्हि यादि ई न रही हुई त श्रीदेवी जो पीउ लाॾाणो करे वियो हो।